नाज़रीन, इल्म शऊर जी रोशनी पखेड़े थो, लेकिन आम माण्हू लाइ ही अमल केॾो मुश्किल आहे। उन जी अकासी करे रहिया आहिनि ठकराठो जे ॻोठ लालू बख़्श महर जे प्राइमरी स्कूल जा तालिब इल्म। स्कूल जी हालत ज़ार ते ॾिसूं था अरबेलो महतम जी ही रिपोर्ट। ठकराठो लॻ ॻोठ लाल बख़्श महर में प्राइमरी स्कूल आहे जेको 1982 खां मंज़ूर तो आहे, पर इनके अञा ताईं का बिल्डिंग या फर्नीचर न मिली सघियो। एतिरे ॿारड़ा ज़मीन ते वेही तालीम पिया रहिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिननि जो छा चवणु आहे। ॻोठ लाल बख़्श महर में 1982 खां बिल्डिंग मंज़ूर थियल आहे, जंहिंजी हिन महिल ताईं का दावत न थी सघी आहे ऐं तक़रीबन 80-85 ॿार हिते रजिस्टर थियल आहे। न हिते फर्नीचर जी सहूलियत आहे, न रस्ते जी सहूलियत आहे। काफ़ी चकर चूंडियल नुमाइंदनि साईं खौरशेद ऐं तक जे MPA साहिब खे काफ़ी चकर विया आहियूं ऐं रिक्वेस्ट कई आहे। सो असां हिन वक़्तु साईं मुराद अली शाह वज़ीर आला सिंध ऐं तालीम वारे वज़ीर सईद गनी खां मुतालबो था कयूं त असांजे ॻोठ खे बिल्डिंग ॾेई ऐं फर्नीचर ॾेई असांजी। असां ॻोठ लाल बख़्श महर में मौजूदु आहियूं, जेको 1982 खां वठी असांजो स्कूल कागज़नि में ऐं रिकॉर्ड ते आहे ऐं हिन टाइम ताईं न असांखे बिल्डिंग मिली आहे, न बंचन फर्नीचर मिलियो आहे, न का सहूलियत आहे, जंहिंजे करे असां ही काश्तियुनि जा वध में छुरत आहियूं, जन असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾेई असांजी हे तकलीफ़ में आया आहिनि। हे मासूम गुलनि जहिड़ा छोकिरा तव्हां पाण ॾिसी सघो था। इहे असांजा 40-45 साल ईअं ई पढ़िया आहिनि जीअं अॼु तव्हां ॾिसो था जंहिं पोज़ीशन में आहियो। ऐं बराए महिरबानी असां अर्ज़ु कंदासीं वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खे ऐं तालीम वारे खाते वारे खे असांजी बेचैनी ख़तमु करे असांखे बिल्डिंग ॾिनी वञे। महिरबानी। 1982 खां असांजो स्कूल मंज़ूर आहे। असांखे अॼु ताईं का बि जेको आहे सहूलियत न मिली। असांजा ॿार जेके आहिनि पधर में ॾिसो था उस में जेको आहे पढ़ी रहिया आहिनि, का बि सहूलियत न आहे। असां जेको आहे भॼी थका आहियूं। असां जेको आहे वज़ीर आलम मुराद अली शाह जेके बि मथे जेके वज़ीर आज़म इमरान ख़ान उनखे अपील कयूं था त असांखे स्कूल जी सहूलियत जेका आहे ॾिनी वञे ऐं असांजी जेका आहे बेचैनी ख़तमु कई वञे। वॾी महिरबानी। बेहद शुक्रगुज़ार कास्टिवियन जा असांजे लाइ वधि में वधि तकलीफ़ करे वीचारा आया आहिनि। असांजे ॿारनि खे का बि सहूलियत न मिली आहे। असां 1982 खां स्कूल हलाईंदा रहिया आहियूं। हे ख़ाली वणनि जे हेठां छपरे जे हेठां ईअं धरती ते ॿारनि खे तकलीफ़ आहे। असांखे हिन महिल ताईं कंहिं बिल्डिंग जी सहूलियत न मिली आहे, न कंहिं फर्नीचर जी मिली आहे। महिरबानी करे असां सां वधि में वधि असांजी इहे तकलीफ़ूं दूरि कंदा। बरा महिरबानी। 82 खां ॿारड़ा उस में वेठा आहिनि ऐं जंहिंखे 20 साल 30 साल गुज़री विया आहिनि। स्कूल में ॿार पधर ऐं उस में आहिनि, जंहिंखे वज़ीर आला मुराद अली शाह खे तरफ़ अपील था कयूं त महिरबानी करे असांखे बिल्डिंग मंज़ूर करे ॾींद। असांजा ॿार जेके आहिनि उस में सड़ी आहे, न का फर्नीचर आहे, न ॿियो आहे, न टियों आहे। वराए महिरबानी। असांजो अर्ज़ु आहे लाल बख़्श महर लॻ ठकराठो तालुको सालियापुर दूसरी बस में 1982 खां असांजो हलदड़ो हुयो। पर हाणे असांखे न बिल्डिंग मिली आहे, न असांखे फर्नीचर मिलियो आहे, न असांखे बेज मिली आहे। ॾिसो हे होटल में इहो हालत तव्हां ॾिसो आहे। वणनि में कुसनि में हिन गर्मियुनि में असां नासुमड़ा ॿार गुलनि जहिड़ा बीठा आहिनि। असां सिधो वज़ीर आला खे अपील आहे असांजी मदद कई वञे। बड़ी महिरबानी। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल लाल बख़्श महर जो टीचर आहियां। 2-2.5 सालनि खां वठी हिते कमु था कयूं। हिते न का बिल्डिंग आहे, न का फर्नीचर आहे। नंढड़ा मासूम ॿार हिते वण जी छांव ते हेठि वेठा आहिनि। गुज़ारिश आहे, अपील आहे साईं मुराद अली शाह खां, तालीम वारे वज़ीर सईद गनी खां, बराए महिरबानी बिल्डिंग ॾिनी वञे ऐं हिन मासूमनि खे उस जे छांव खां बचायो वञे। महिरबानी। ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असांखे फर्नीचर ऐं बिल्डिंग ॾिनी वञे त जीअं असांजा गुलनि जहिड़ा ॿारड़ा तालीम हासिल करे सघनि। कैमरामैन करम अली मातम सां गॾु अरबेलो मातम, KTV न्यूज़ ठकराठो। ही हुयूं हिन महिल ताईं जो ख़ासि ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो काश न्यूज़।